रानीपुर में वातनी बिरादरी विच में हलंद तकरार त फायरिंग दौरान नौजवान मलूक वातनी क़त्ल थी वियो आहे। अहिड़े वाक़े बैदि वारसनि पारां क़ौमी शाहराह बाब दस्तगीर गेट साम्हूं लाश रखी धरणो हंयो वियो, जंहिंजे करे क़ौमी शाहराह जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं लॻी वयूं। क़त्ल थियल मलूक वातनी जो पंहिंजी बिरादरी सां तकरार हलंदड़ हो, जॾहिं त मलूक वातनी ते केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि। SHO इख़्तियार नाले जो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मलूक वातनी जी लाश मथां बीठो आहियां, हमरा बिरादरी जी तकरार में मारिजी वियो आहे। मलूक वातनी पंहिंजी बिरादरी जा माण्हू क़त्ल कया हुआ। काफ़ी वक़्त खां तकरार हलंदड़ हो, जॾहिं त हमरा जी वारिस औरतनि ॿुधायो त असांजे नौजवान खे हथ सां घुराए क़त्ल कयो आहे। जेसि ताईं कातिल गिरफ़्तार न थींदो रोड न खोलींदासीं। पुलिस पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी ख़ातिरी बैदि धरणो ख़त्म कयो वियो आहे, जॾहिं त लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वारसनि जे चवण मुताबिक़ केस दाख़िल कयो वेंदो। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रानीपुर में वातनी बिरादरी विच में हलंद तकरार त फायरिंग दौरान नौजवान मलूक वातनी क़त्ल थी वियो आहे। अहिड़े वाक़े बैदि वारसनि पारां क़ौमी शाहराह बाब दस्तगीर गेट साम्हूं लाश रखी धरणो हंयो वियो, जंहिंजे करे क़ौमी शाहराह जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं लॻी वयूं। क़त्ल थियल मलूक वातनी जो पंहिंजी बिरादरी सां तकरार हलंदड़ हो, जॾहिं त मलूक वातनी ते केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि। SHO इख़्तियार नाले जो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मलूक वातनी जी लाश मथां बीठो आहियां, हमरा बिरादरी जी तकरार में मारिजी वियो आहे। मलूक वातनी पंहिंजी बिरादरी जा माण्हू क़त्ल कया हुआ। काफ़ी वक़्त खां तकरार हलंदड़ हो, जॾहिं त हमरा जी वारिस औरतनि ॿुधायो त असांजे नौजवान खे हथ सां घुराए क़त्ल कयो आहे। जेसि ताईं कातिल गिरफ़्तार न थींदो रोड न खोलींदासीं। पुलिस पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी ख़ातिरी बैदि धरणो ख़त्म कयो वियो आहे, जॾहिं त लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बाबा उहा तव्हांजी FIR कयूं था न, तव्हां हलो।